बसरा तू सही माण्हू न आहीं। बसरा केतिरो झलियो मां ये कूड़ा तावीज़ सॻा फीणा हिन सिंध में जेके बि अदाकार आहिनि सभु बेरोज़गार। हे अंब मिठो आहे, मां पाण खाई ॾिठो आहे, हली आहे त तव्हां सभिनी खे खारायां ॾिसंदड़नि खे ॾाढो मिठो। चैनल ॾांहुं नाओमेन थी दुकान पंहिंजो अंबनि जो खोलियो आहे। उन अस्सलाम वालेकुम दोस्तो, आउं आहियां इरफान चांडियो, अवां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध। दोस्तों हिन वक़्तु मां वारे शहर में मौजूदु आहियां। हिते जेको आहे त KTN जो मशहूरु अदाकार मियां उर्फ़ बेगो हिते मौजूदु आहे ऐं उहो हिते अंब विकिरो करे पियो। अचो त हुन खां पुछा कयूं त हू कहिड़े तरीक़े सां जेको आहे होका पियो ॾिए ऐं कहिड़े तरीक़े सां हू जेको आहे पंहिंजे जेको आहे कारोबार पियो करे। अस्सलाम वालेकुम, सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम दोस्तो, ख़ुशि आहियो, ख़ैर तबियत सही आहे, अलाह तव्हांखे वधाईंदो। साईं मां अंब विकिरो थो कयां। हे लंगड़ो अंब, हे अंब मिठो आहे, मां पाण खाई ॾिठो आहे, हली आहे तोखे बि खारायां ॾाढो मिठो आहे। हीअ अंब मिठो आहे। मिड़ई बचड़नि जी रोज़ी था कयूं बाबा, ग़रीब आहियूं, मिसकिन आहियूं ऐं हीअ रेड़ी हलाए पोइ थैली में अटो वठी घर था वञूं तॾहिं चुल्हे में बाहि थी भरे। अलाह तव्हांखे वधाईंदो, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। ॿियो जेको इरफान भाई था अच्छा बेगा, ॿियो तव्हां मियां बख़्श इहो तव्हां ॿुधाइजो त जेको आहे तव्हांखे माशाल्लाह हेॾो सारो टैलेंट आहे, तव्हांखे हेॾो सारो माशाल्लाह टैलेंट आहे ऐं तव्हां जेको आहे KTN ते बि ड्रामनि में जेको आहे कमु जेको आहे पेश ईंदा आहियो, ड्रामनि में तव्हां कमु कंदा आहियो, त तव्हांखे हेॾो टैलेंट हूंदे बि जेको आहे तव्हां हिते रोज़गार करणु को एब कोन आहे, पर छा अव्हांखे हुते अहिड़ियूं के सहूलियतूं कोन थियूं मुहैया थियनि छा जो तव्हां जेको आहे ड्रामा जो हिकिड़ो जेको आहे पेशो छॾे करे तव्हां हिते माना जेको हिकिड़ो कारोबार पिया कयो? सर जे टैलेंट जी ॻाल्हि था कयो त हीअ असांजो सिकंदर सुमरो पुराणो स्टेज जो असां सां गॾु स्टेज ड्रामा कंदड़ दोस्त आहे ऐं हिन बि महिनत सुठी कई। 1988 खां बि असां सां गॾु स्टेज ड्रामा कया अथई। गुरबत ऐं ग़रीबत जे करे दर्ज़ी आहे, पाण बचड़नि जो सोच रखे ॿाहिरि न निकितो, हिन खे छॾियूं था। हाणे अचूं था पंहिंजी ॻाल्हि ते त मां बि पंहिंजे हड़ऊं वड़ऊं ख़र्चु करे चैनल ते अचे पहुतुसि। पोइ मुंहिंजी बजट शुरू थी। बजट एतिरी जो बचड़नि जो गुज़र सफ़र न पियो करे सघां। पोइ कुझु शौक़ु बि पुराणा अदाकार आहियूं, पोइ कुझु पैसा ॾियनि पिया, पैसा कुझु जेके ॾियनि पिया उन मां पूरत न पई थिए। पोइ अचे पंहिंजो रोज़गार खोले वेही रहिया आहियूं। होॾे जेके चैनल अॼुकल्ह दौरु अहिड़ो अची वियो आहे, चैनल कुल अदाकार सां माटेली माउ जीअं वर्ता रखंदी आहे पंहिंजे घर में पंहिंजे पुट सां, इन माटेली माउ वारो वर्ता अदाकारनि सां चैनल रखियूं वेठा आहिनि। अॼुकल्ह जे दौर में केर बि हुजे, वॾा अदाकार मां नाला खणी चवां थो, साईं निसार शाह हुजे, असद कुरैशी हुजे, अब्बास ओढाणो हुजे, मामा लालू हुजे, खूनी माण्हू हुजे ऐं अब्दुल्ला मला मवाली हुजे। आउं पाण तव्हां सां आम्हूं साम्हूं मुताफ़िक़ आहियां, मां पाण छो न हुजां। ॾेती लेती न ॾियण जो शिकार चैनल असांखे बणाई वेठी आहे। उन करे हर अदाकार साइड में पंहिंजो कारोबार खोले वेही रहियो आहे। रोज़गार खां वधीक ॿी का ॻाल्हि कोन्हे। हिन सिंध में जेके बि अदाकार आहिनि सभु बेरोज़गार आहिनि, को नौकिरी में कोन्हे। पोइ पंहिंजो कारोबार बचड़ा पालण बि हिकिड़ी हिन दौर में बहादुरी आहे। महांगाई जो दौरु आहे, हर शइ घर में खपे थी। जेके बि ॾिसंदड़ आहियो, इन्हनि खे बि पंहिंजा बच्चा पंहिंजा घर हूंदा। मां रोज़गार न कंदुसि त मुंहिंजा बच्चा गुज़र सफ़र कीअं थींदो? मूंखे ॿियो अहिड़ो को सिस्टम न आहे। मां पंहिंजे पघर मां कमायां थो, उहो खाईंदो आहियां। चैनल ॾांहुं नाओमेन थी दुकान पंहिंजो अंबनि जो खोलियो आहे, उन मां कुझु बचनि जो गुज़र सफ़र करे सघूं था। जी सेज में जेको आहे तव्हां ड्रामे में तव्हां वॾा मशहूरु वियव, माण्हुनि तव्हांखे जेको आहे सभिनि माण्हुनि तव्हांखे ॾिठो ऐं तव्हां मशहूरी माणी। उन में तव्हांजो कहिड़ो डायलॉग जेको मशहूरु हुयो जंहिंजे करे तव्हां हिन पंहिंजी जेको आहे ड्रामनि में जेको आहे तव्हां मशहूरु वियो? सर मुंहिंजो ड्रामो कंडनि जी सेज शबीरा चन्ना जेका खैरा जे नाले सां मशहूरु KTN जी अदाकार आई, हींअर हिन दुनिया में उहो न आहे, फ़ानी दुनिया में लाॾाणो करे वई आहे। अलाह उनखे जन्नत में जाइ ॾींदो। उन मुंहिंजी ज़ाल जे कैरेक्टर में हुई कंडनि जी सेज में, उन मरिया त खैरा जे करे मां मशहूरु थियुमि। उन में ड्रामे जो हिकिड़ो डायलॉग आहे, बसरा तूं सही माण्हू न आहीं, बसरा केतिरो झलियो मां ये कूड़ा तावीज़ सॻा फीणा न कर। ऐं कूड़नि सॻनि फीणनि जे करण जे करे पल्ले जे घर में तुंहिंजे करे जहिड़ो थी वियो आहे। भेण भेण पाण में विड़ी पियूं आहिनि।
इहे कम छॾे ॾे बसरा जेकॾहिं पकिड़िजी पियासीं न ईअं कुटबासीं जे उठ पतण ते कुटबो आहे तॾहिं त चवंदो आहियां तूं बसरा सही माण्हू न आहीं। अच्छा ॿियो जेको आहे त हिन एक्टिंग जी दुनिया में जेको आहे अहिड़ी का आर्टिस्ट मशहूरु जंहिंसां तव्हांखे का दिलि लॻी वियो जंहिंसां को इश्क वग़ैरह थियो तव्हांखे? यार इश्क सही थो ॿुधायां इन दुनिया में इश्क जो नालो जेको आहे मां उनखे नथो मञां। अच्छा हा मां ॼाणी वाणी इन पासे लाड़ो ई न कयो इन फील्ड में घणो रहियुमि पर इश्क जी दुनिया ॾे ॾिठुमि बि कोन त भला कहिड़ी अहिड़ी का मशहूरु आर्टिस्ट जेका तव्हांखे घणो पसंदि ईंदी हुजे थोरो घणो? हा शबीरा चन्दाई धीउ आहे तानिया। अच्छा कंडनि जी सेज में ससुई जे कैरेक्टर में भलो किरदारु निभायो हुई उन एक्टिंग जे हले सां उहा अदाकार मूंखे सुठी पसंदि ईंदी आहे। अच्छा ॿियो रूबी अली जो बि को मामिलो आहे विच में तव्हांजा वीडियोज़ वायरल थिया ॾाढो तव्हां हुनखे पसंदि करण जे लाइ शादी जे लाइ अचूं पिया कयो उहो छा सीन आहे? इहो मिड़ई रूबी अली सां नज़रियाती ॾिसणु घुमणु वेहण जो इश्क़ आहे। रूबी अली हुजे जेकर दिलि चवंदी आहे त मां उन सां गॾु वेही सेल्फी कढायां कंहिं भले होटल ते वेही मानी खावां ऐं सुठी गाॾी में उन सां घुमां का सुठी पॉइंट हुजे उन ते सॼी राति तरसिया पिया हुजूं बसि। अच्छा ॿियो रूबी अली जेको आहे हाणे उहा दुबई में शिफ्ट थी चुकी आहे अगरि जेकॾहिं हू तव्हांखे आछ करे हुते अचण जे लाइ त तव्हां वेंदा? बेशक वेंदुसि भॼंदो वेंदुसि कपिड़ा बि रस्ते में वठंदो वेंदुसि पाईंदो वेंदुसि। हा माना एॾी तव्हांखे मोहबत आहे हुन सां दिली मोहबत आहे उहो बि आर्टिस्ट आहे मां बि आर्टिस्ट आहियां उन जे हवाले सां। अच्छा हुन जे हवाले सां बाक़ी इश्क खां तव्हांजो पासो आहे? इश्क खां मुंहिंजो पासो आहे इहा हक़ीक़त आहे ज़िंदगी में इश्क न कयो आहे। दोस्तो हीउ ॾिठो जेको आहे तव्हां त मियां जेको आहे उर्फ़ बेगो जेको KTN जो मशहूरु अदाकार आहे जेको KTN चैनल तां जेको आहे मायूस थी करे हिते हिन अंबनि जो रेड़ो लॻायो आहे। हिन जो इहो चवणु हुयो त अहिड़ी जेको आहे असांखे उते मतिलबु सही तरीक़े सां कमु करणु नथो ॾिनो वञे ऐं असांजी उते अहिड़ी का बि रेस्पेक्ट कोन आहे ऐं न वरी हिकिड़ो फाइनेंशियली तरीक़े सां असांखे एतिरो उते जेको आहे मतिलबु ॼण पिया त उनजे करे असां हिते माना पंहिंजो कारोबार असां जेको आहे शुरू कयो आहे। सो हिन मियां बख़्श जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं ऐं आख़िर में वरी बि जेको आहे हिकिड़ो हिते ई अंब थो खपाए अंबनि जो हिकिड़ो डायलॉग मियां बख़्श खां असीं पुछा कंदासीं। सो वॾी महिरबानी अव्हां जा लख थोरा वरी जेको आहे कंहिं ॿिए महिमान सां गॾु असां जेको आहे अव्हां सां गॾु हूंदासीं। साईं मुंहिंजा हे अंब मिठो आहे मां पाण खाई ॾिठो आहे हलिया त तव्हां सभिनी खे खारायां ॾिसंदड़नि खे ॾाढो मिठो आहे। हलिया ग़रीब मां ग़रीब जो यार आहियां इहा सभिनी खे ख़बर आहे। केतिरी पक आहे मिठो अंब तव्हांखे? मां पाण खाई ॾिठो आहे मूंखां वधीक ॿी कहिड़ी पक आहे? असां त न आहे खाई ॾिठो। पोइ उहा तव्हां खाईंदो वरी तव्हां बि चवंदो त हे अंब ॾाढो मिठो आहे गेटनि में ॻाईंदा वठंदव हे अंब मिठो आहे मां पाण खाई ॾिठो आहे साईं बिल्कुलु सभिनी खे खारायां ॾाढो मिठो आहे। हिन हिकिड़े सां प्लेट सॼी चट। दोस्तो हे तव्हां ॾिसो पिया हीउ बेगो आहे जेको चए पियो त हीउ अंब मिठो आहे मूं पाण खाई ॾिठो आहे ऐं वाक़ई राति मां बि खाई ॾिठो हुयो। राति जेको आहे मां हिन खां अंब वरिता हुया बिल्कुलु जेको आहे हिन बेगे जा अंब उहे मशहूरु बि आहिनि ऐं मिठा बि आहिनि। सो वारे शहर में जेके बि दोस्त आहिनि बेगे खां जेको आहे घटि क़ीमत ते जेको आहे अंब विकिरो करे सघनि था ख़रीद करे सघनि था त जीअं मतिलबु हीउ उन्हनि खे बि ख़बर पइजी सघे त वाक़ई हीउ अंब मिठो आहे।